वाक़ई अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे नवाब शामा पुलिस जी वॾी कार्रवाई। महराबपुर जी शहीद सहाफ़ी अज़ीज़ मेमण जे क़त्ल में मुलविस मुख्य जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो आहे। शहीद बेनज़ीराबाद पुलिस अज़ीज़ मेमण जे क़त्ल में मुलविस मुख्य जवाबदार मुश्ताक सहतो खे गिरफ़्तार करे वरितो आहे। तफ़सील मालूम कंदासीं नवाब शामा AK डायरी खां। जी AK अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सहाफ़ी अज़ीज़ मेमण 16/2020 ते जेको आहे मुलज़िमान जे हथां जेको आहे महराबपुर थाणे जी हद में जेको आहे क़त्ल कयो वियो, जंहिंजो केस जेको आहे संदसि भाउ हफ़ीज़ रहमान जी मदियत में महराबपुर थाणे ते 22/2020 जे तहत जेको आहे दाख़िल कयो वियो, जंहिंमें मुश्ताक सहतो समेत जेको आहे 7 जवाबदारनि खे नामज़द कयो वियो। उन खां पोइ सिंध हुकूमत तरफ़ां जेको आहे हिकु JIT तश्कील ॾिनी वई। गुलाम नबी मेमण एडिशनल IG सिंध समेत जेको आहे उनखे चेयरमैन मुक़ररु कयो वियो, जंहिंमें SSP शहीद बेनज़ीराबाद, SSP नौशरफ फ़िरोज़, SSP स्पेशल ब्रांच हैदराबाद, ISI समेत ॿियनि नुमाइंदनि खे मेंबर तौरु रखियो वियो। तंहिंखां पोइ SSP शहीद बेनज़ीराबाद जी हिदायतुनि ते जेको आहे CIA इंचार्ज मुबीन परियार, इंस्पेक्टर मक़सूद अहमद, SHO तालका दौड़ ऐं सब इंस्पेक्टर सैफुल्ला बुकियो ऐं SHO काज़ी अहमद ऐं IT इंचार्ज बशीर अहमद डायरी जी सरबराही में जेको आहे हिकु टीम जोड़ी वई हुई, जंहिंखां पोइ जेको आहे उन्हनि ज़िले खैरपुर जो जेको आहे थर वारो इलाइक़ो उते हिकु कार्रवाई कई, जंहिंमें जेको आहे मरकज़ी मुलज़िम मुश्ताक सहते खे जेको आहे गिरफ़्तार कयो आहे। इहा दावा जेका SSP शहीद बेनज़ीराबाद तरफ़ां जेको आहे SSP ऑफिस में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान कई वई आहे, जॾहिं त सहाफ़ी अज़ीज़ मेमण जो संदसि भाउ हफ़ीज़ रहमान अन जेको मेमण उहो पाण पिणु मौजूदु आहे प्रेस कॉन्फ्रेंस में, ऐं जवाबदार जेको आहे मुश्ताक सहतो पिणु उहो पुलिस जेको आहे ज़ाहिर कयो आहे। ऐं तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त इन कामयाब कार्रवाई ते सिंध हुकूमत तरफ़ां जेको 10 लख रुपया इनाम रखियलु हो, उहो बि इन्हनि खे पुलिस पार्टी खे ॾिनो वेंदो, जॾहिं त सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण ऐं सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह तरफ़ां जेको आहे पिणु जेको आहे सिंध हुकूमत तरफ़ां जेको आहे इनाम कैश इनाम जो ऐलान कयो वियो आहे। जी महिरबानी जी AK।